नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे मीरपुर बठोरो मां अशरफ चांडियो जी हीअ रिपोर्ट। मीरपुर बठोरो में यूम दफ़ा 6 सितंबर पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद। दफ़ा अमन काउंसिल यूथ ऐं मदर विंग तहलके मीरपुर बठोरो जे तरफ़ां यूम दफ़ा रैली कढी वई, जेका मेन बस स्टॉप शहीद रफ़ीक कांदड़ो चौक खां सूफ़ी शाह अनायत प्रेस क्लब मीरपुर बठोरो ते पहुती, जिते पाक फ़ौज जे शहीदनि जी हिमायत में कश्मीर बनेगा पाकिस्तान जे हिमायत में मुज़ाहिरो कयो वियो ऐं भारत जो झंडो पिणु साड़ियो वियो ऐं पाक फ़ौज जी हिमायत में भारत जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली जी अॻुवाणी तहलके सदर अब्दुल क़यूम, मल्हा अब्दुल सत्तार चांडियो, हाफ़िज़ इम्तियाज़ ज़हूर, मजनू ख़ासकली, शाह मुराद कांदड़ो ऐं ॿियनि कई ऐं पाक फ़ौज जे शहीदनि खे इसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़ानी पिणु कराए दुआ घुरी वई।